अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम व युसब्बित अक़दामकुम वल्लज़ीन कफ़रू फ़तअसल लहुम व अदल्ल अअमालहुम ज़ालिक बिअन्नहुम करिहू मा अंज़लल्लाहु फ़अहबत अअमालहुम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। सुभानअल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज जी रात
गोठ मोहम्मद याकूब हकड़ो जे अंदर जलसाए शाने इमाम आली मकाम ऐं उन सां गॾोगॾु मियां मंजूर अहमद हकड़े उन जे न्याणीअ अल्लाह जो क़ुरान करीम पढ़ी पूरो कयो। उन खुशीअ में हिन अल्लाह जे नेक बाने अल्लाह जे ज़िक्र जी मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी आले रसूल सां मुहब्बत ऐं अकीदत जी ऐं पंहिंजे न्याणीअ जे क़ुरान करीम पूरे थियण ते अल्लाह रब्बुल आलमीन जो शुक्रानो अदा करण जे गर्ज़ सां अज ही महफिल सजाई है, जैमें अल्लाह ताला तवां सां सभिनी खे शिरकत जो मौक़ो अता फरमायो। अजीज दोस्तों, जॾहिं कंहिं बि माण्हूअ जो बचिड़ो उहा न्याणी हुजे या पुट हुजे, मां ऐं पीउ जॾहिं पंहिंजे बचिड़े खे अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान करीम पढ़ाइण लाइ कहीं भी जगह ते दाखिल कंदा हन, उन ॾींहं खां वठी करे उन ॾींहं खां वठी करे जेस ताईं उहो बचिड़ो अल्लाह जो कुरान पूरो करे तेस ताईं उन बचिड़े जे मथां त जेके मेहरबानियूं थींदियूं हन उन जो ज़िक्र थींदो, लेकिन उन बचिड़े या न्याणीअ जे अबे ऐं अम्मा जे मथां जेके अल्लाह ताला जा ख़ास करम थींदा हन, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, खोड़ माण्हू हूंदा जंग में शहीद थियण वारा, उन्हनि खे भी मथे ते अल्लाह ताला सुहिणा ताज पाराईंदो। अल्लाह जा नेक बाना जन पंहिंजूं पूरियूं ज़िंदगियूं अल्लाह ताला जे याद में आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहब्बत ऐं प्यार में गुज़ारियूं, उन्हनि खे भी अल्लाह ताला महशर जे मैदान में ॾाढो परे परे खां पधरो रखंदो, सुहिणो बनाईंदो। लेकिन हिकड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जन ज़िंदगीअ में को वॾो जिहाद भी न कयो हूंदो, ज़ाहिरी तौर ते उन्हनि इबादतुनि ऐं रियाज़तुनि में राति ॾींहं भी न गुज़ारी हूंदी, मस निमाज़ूं पढ़ियूं हूंदाऊं, सादड़ा हूंदा, लेकिन उन्हनि जे मथड़े ते जॾहिं सुहिणा सुहिणा सोना ताज हूंदा त अल्लाह जे दरबार में फरिश्ता ॼाणण जे बावजूद अर्ज़ कंदा त मुंहिंजा करीम रब हिननि जे मथां हेॾी मेहरबानी, अल्लाह जे दरबार मां ऐलान थींदो त ही उहे मां अल्लाह जा बाना ऐं बानड़ियूं हन जन पंहिंजे बचिड़नि खे मां अल्लाह जे क़ुरान ऐं दीन पढ़ण जे लाइ दीन जे हवाले कयो हो। दुनिया जा कम पोइते कयूं त बनीअ जो कम सीड़जी वियो, 2 कलाक त मिड़ई ख़ैर आहे। हाणे इएं तूं लाउड खे हलाईंदे न कमु कीअं हलंदो, असां अॻे ई थका पिया ॿियो लाउड उथंदे थकाए छॾियो। दोस्तो, एक पीउ सोचो जेकॾहिं बनीअ ते मुंहिंजो 2 कलाक कमु लेट थियो त परवाह नाहे, पर बच्चो मुंहिंजो रब जो क़ुरान पढ़ी अचे,
हेॾे तवजह कयो बस ठीकु आहे उन जो कमु असांजी उही मशीन जी थोड़ी ढरी आहे रही खुई ढरी वरी लाउडारे करे छॾी तवजह कयो अजीज दोस्तो हिक पीउ इहा तमन्ना कई त मुंहिंजे बनीअ जो कमु 2 कलाक लेट थियो त ख़ैर आहे पंहिंजे सिर ते वसाईं इन जे लाइ त मुंहिंजो बच्चो रब जो क़ुरान पढ़ी वठे छाजे लाइ वसाईं अदा त मुंहिंजो बच्चो रब जो क़ुरान पढ़ी वठे जॾहिं हिक पीउ इहा तमन्ना कई ऐं हिक माउ इहा सोच कई त लटा कपड़ा मां पाण थी धोआं पर मुंहिंजी न्याणी घर जे कम करण जे बजाय अल्लाह जो सुहिणो क़ुरान करीम पढ़ी अचे त सुभाणे महशर जे मैदान में अम्मा फातिमत ज़हरा सलामुल्लाह अलैहा जे आलो मां सुरखुरू थी करे ऐं अर्ज़ कयां ओ मुंहिंजे महबूब जी पाक दामन बचड़ी मुंहिंजे न्याणीअ बि अल्लाह जो क़ुरान पढ़ियो मुंहिंजा दोस्त अजीज इहे ॾाजत जॾहिं आख़िरत में मिलंदा ऐं तव्हां सां इन पासे तवजह न कंदा हो पंहिंजे औलाद खां इहो त ज़रूर रोज़ पुछंदा हो बनीअ ते वई या न वई ज़मीन जो कमु कई या न कई न्याणीअ खां माउ पुछंदी आहे मानी पचाई या न पचाई घर जो कमु थियो या न थियो पर कॾहिं बचन खां इहो बि पुछंदा कयो त अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कई थई या न कई थई अल्लाह जी नमाज पढ़ी थई या न पढ़ी थई मुसलमानो रुगी तकरीरूं ॿुधण काफ़ी नाहिन लेकिन उन्हनि जे मथां ज़िंदगीअ में अमली कदम रखण जी ज़रूरत आहे इंशाअल्लाह ताला मुख्तसर टाइम जे अंदर जरूर तव्हां खे ॿ 4 ॻाल्हियूं ही आजिज़ ॿुधाइण चाहींदो ऐं अहम ॻाल्हियूं ॿुधाईंदो इंशाअल्लाह ताला त मुंहिंजा दोस्त अजीज हे जेका तव्हां सां जी अक़ीदत आहे हे जेका तव्हां सां जी मोहब्बत आहे मुंहिंजा दोस्त उहा अल्लाह ताला असां तव्हां जे लाइ दुनिया आख़िरत में सुरखुरू फरमाए केतरी भी दौलत तुझी पोइते हुजे याद रखी छड़ तुझे मरण खां पो तुझे कम जी नाहे केतरी भी तुझी जायदादू हुजन तुझे मरण खां पो तुझे कम जो नाहे पर मुझे मदीने जे साईं फरमायो कह फरमायो मदीने जे मीर फरमायो त उहो शख्स मरे नथो जे जो औलाद सालिह पोइते मौजूद आ जे जो बचड़ो अल्लाह जे क़ुरान जी तिलावत करण वारो मौजूद आ जे जी न्याणी अल्लाह जो क़ुरान पढ़ी रही आ ओहे माउ ऐं पीउ दुनिया छडण जे बावजूद वरी भी दुनिया में मौजूद आहिन छो त उन्हनि जे नेकिन जो सिलसिलो बंद नथो थे बचड़ो नमाज पढ़ी तो चवे या अल्लाह मुझे बाबे जी पारत हुजे न्याणी नमाज पढ़ी थी चवे या अल्लाह मुझे अमड़ जी होजे ओ मुझा दोस्त इहा शे तुझे कम जी आ इहा शे तुझे ला भलिया लेकिन एकड़ी गाल याद रख आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये भी फरमायो त कयामत जे दिहाड़े हिकड़ी औरत घर जा खोड़ सारा भाती जहन्नम में वठी वेंदी हिकड़ी औरत घर जा भाती जहन्नम में वठी वेंदी अर्ज कर या रसूल अल्लाह वा केड़ी मुझे आका फरमायो ओहा औरत जे बचपन में अबे अम्मा उनके दीन जी तालीम न ॾिनी उनके कुरान जी तालीम न ॾिनी समझदार थी भाइरन बे ख्याल न कयो वडी थी वई शादी थी वई मुर्स भी तवज्जो न ॾिनो ससु सहुरे भी तवज्जो न ॾिनो जने क़यामत जे दिहाड़े उनके पकड़ थींदी त अर्ज कंदी मौला मां हिकड़ी छो मां त नंढड़ी हुयस अम्मा मानी पचाइण सेखारी पे अम्मा मुखे नमाज पढ़णो कान सेखारी
अम्मा फरियो ॾियणो सेखारियो पे, अम्मा नमाज कोन सेखारी, अम्मा घर जो कम सेखारियो, अम्मा नमाज कोन सेखारी। मौला मुझो केड़ो ॾोह हुआ, ॾोह तो मुझे मां जो हुकुम थींदो वठी अचो इन जे मां खे। अर्ज कंदी मौला मुझे बाबे तक मूंसां भलाई कान कई, मुझे बाबे भी लटा कपड़ा वठी ॾिना, मुझे मां खां पुछे पियो घर जो कम करे थी या नथी करे। कॾहिं मुझे बाबे खां पुछो त मुझे अमड़ खां इए पुछई त मुझी न्याणी नमाज पढ़े थी या कान थी पढ़े। मुझी न्याणी कुरान करीम जो सबक वठण मस्जिद में वने थी या नथी वने। घुरायो उन जे पीउ खे, ओहो कंध हेठ करे बीहंदो। वडे भाउ जी शिकायत कंदी हिक न्याणी, वडो भाउ अची वेंदो मुड़स जी शिकायत कंदी। मौला शादी खां बाद अगर कपड़ा मुड़स जा महल ते न धोंदी हुयस सख्ती कंदो हो, अगर उन जी खिदमत न कंदी हुयस सख्ती कंदो हो, अगर उन जी ख्वाहिश पूरी न कंदी हुयस सख्ती कंदो हो। मौला पुछेस त कदे मूसा कुरान ऐं नमाज ला करे सख्ती कई। वठी अचो इन जे मुड़स खे, वठी ईंदा मुड़स खे। सस सहुरे जी शिकायत कंदी, ओ मुसलमानो हिकड़ी न्याणी अबे खे भी कहले ईंदी, भा खे भी कहले ईंदी, अम्मा खे भी कहले ईंदी, मुड़स खे भी कहले ईंदी, सस खे भी कहले ईंदी, सहुरे खे भी कहले ईंदी। हम तो डूबेंगे सनम को साथ लेकर, पाण तो वींदी पर छब्या भाती भी वठियो वींदी। पर इन जगह ते जेडी मन हिकड़ी ओहा न्याणी या ओहो बचड़ो जॾहिं कुरान करीम न पढ़ियो आ, जॾहिं हुकुम थींदो उन मासूम बचड़े जे लाइ, उन मासूम न्याणीअ जे लाइ हिनखे जन्नत ने मोकिलियो। अर्ज़ कंदी मुंहिंजा मौला जंहिं कुरान करीम पढ़ण जे करे अॼु मूंखे जन्नत जे तरफ़ मोकिलियो थो वञे, इहो कुरान करीम मूंखे पढ़ाइण वारी मुंहिंजी जीजल अम्मा आहे। ताकीद करे निंड मां उथारींदी हुई, सोरी निंड मां उथारींदी हुई, कन महट कंदी हुई, मस्जिद ने मोकिलींदी ही। मौला वडो किरदार मुझे अम्मा जो आ, हुकुम थींदो हिन जे अमड़ खे भी जन्नत ने मोकिलियो। वरी अर्ज़ कंदी मौला मुझे बाबे साईं जो भी वडो किरदार आ, मुझो बाबो साईं सवेल सवेल मूंखे उथारे चवंदो हो बचड़ी वञी कुरान जी तालीम वठी आ, वञी कुरान पढ़ी आ। ॿाहिरो ईंदो हो पुछंदो हो त बचड़ी अमड़ी ॾे ख़बर नमाज पढ़ी थे न पढ़ी पे। मौला मुझे बाबे जो भी किरदार आ, हुकुम थींदो हिन जे बाबे खे भी मोकिलियो जन्नत में। एड़े नमूने सां भाउ जो किरदार ॾसींदी, चवंदी मौला मुझो नेक सालिह मुड़स भी हुयो, खुद भी नमाज पढ़ंदो हुयो, मूंखे भी नमाज जी ताकीद कंदो हुयो। हुकुम थींदो हिन जे मुड़स खे भी जन्नत में। दोस्तो तवज्जह कर, हिकड़ी न्याणी या हिकड़ो पुटड़ो जॾहिं नेक थो थे त खुद भी जन्नत में वञी रहियो आ, घर जा छभाती भी वञी रहियो आ। पर मुंहिंजा दोस्त अगर कंहिं बच्चे खे तो कुरान करीम जो हाफिज बनायो तो मुझे मदीने जे घोट फरमायो, मुझे आका फरमायो तो उहो खुद तो जन्नत में वींदो, पर 10 घर जा भाती बिना हिसाब जे जन्नत में वठी वींदो। ऐं उन जे जन्नत जो मकाम छा हूंदो। अल्लाह फरमाईंदो कुरान पढ़ंदो वञ, जन्नत ते चढ़ंदो वञ, जिथे वञी दंग करी उहो तुंहिंजो मकाम आ। ओ मुझा अदा, मुझा मुसलमान भा पंहिंजे न्याणी खे कुरान पढ़ा, पंहिंजे बचड़नि खे कुरान पढ़ा। इहो तुंहिंजे लाइ दुनिया में भी भलो थई, जेडी मल मौत तुझे मथा ईंदो इहा दुनिया कम कान ईंदी, इहा दौलत कम कान ईंदी। पर जे न्याणी तुझी कुरान पढ़ियल हूंदी त मथो वेही कुरान जी तिलावत कंदी, जवाब दे हाय हाय। मौलवी आशिक कोन जे तुझे मथो कुरान पढ़ंदो, या मुझा दोस्त अजीज कारी सिकंदर जे कुरान कोन पढ़ंदो, या को बियो मौलवी जे तुझे घर में तुझे मथा कुरान कोन पढ़ंदो। उन महल में सकरात जदे मथो ईंदी आ, मौत जी मुश्किल घड़ी आ, ॾाढी ॾुखी घड़ी आ। अल्लाह का दुआ घुरो तो अल्लाह इया घड़ी आसान फरमाए। अजीज दोस्त इन महल में अगर तुझे मथा कुरान पढ़ंदी त तुझी न्याणी कुरान पढ़ंदी, अगर कुरान पढ़ंदो त तुझो पुट पढ़ंदो, अगर कुरान पढ़ंदी तुझी ज़ाल पढ़ंदी, तुझा घर जा बच्चा पढ़ंदा। पढ़ाई देन त पढ़ंदा, जेकॾहिं न पढ़ाई देन उन मल रड़ियूं कंदे त अचे को यासीन पढ़े, अचे को कुरान पढ़े। हिक अमीर शख्स हुयो जेके अल्लाह हिकड़ो पुटड़ो ॾिनो हो, उन पंहिंजे पुट खे पैसे जो पावर हुयो, दौलत जो ज़ोर हुयो, आला आला स्कूलन में तालीम ॾियारी वियो, बच्चो भी ज़हीन हुयो, पढ़ंदो वियो। आखिर बच्चो भी वञी कहे मंज़र
मंज़िल ते डिग्रियूं हासिल करे पहुतो जेडी मल पीर जे मथा मुश्किल घड़ी अचे वई मौत जी घड़ी अचे वई सदड़ो कई त मुंहिंजो बच्चो काॾे वियो बच्चो अचे वयो बच्चे खे चई वारो कर मां ॾाढो मुश्किल में हां मुंहिंजे मथा यासीन क़ुरान करीम जी पढ़ त बच्चो पुछेस तो बाबा इहा यासीन वरी छा आहे बच्चे के चवे तो कुरान पढ़ बाबा यो कुरान केड़ो आ बच्चो पांजो डिग्रियूं खणी पांजे पीड़े तो अचे बाबा तो त मोके ही डिग्रियूं पढ़ायूं हन जेडी मल बच्चे पी पांजे बच्चे जो डिग्रियूं दिसी जारो कतार रोड तो शुरू करे ए पी जो रोंदे रोंदे दम परवास थी तो वजे ओ बच्चो पी के दफन पोतो करे पहिरी उठी पांजे डिग्रिन के साड़े तीली दई तो छदे चवे तो ए डिग्रियूं मुझे केड़े कम जो जेके मुझे बाबे जे पछाड़ी में कम अची न सके मुझा दोस्त दुनिया जी डिग्रियों तुझे कम जो आहिन लेकिन फकत दुनिया हासिल करण जे ला कुरान करीम जी डिग्री उहा है जेका तोखे दुनिया में भी इज्जत जारी दी कब्र में भी इज्जत जारी दी त हशर में भी इज्जत जारी दी पाण भी कुरान पढ़ो पांजे बच्चन के भी कुरान पढ़ायो मैं मंजूर अहमद तोखे मुबारक हुन जो अल्लाह ताला जे ज़ात तुझे न्याणी के कुरान करीम नसीब कयो आ मां तो पूछा कुरान करीम में हरफ केतरा हन सोच तो सही मुसलमान तू नठड़ी न्याणी के कुरान पढ़ाए छडियो नठड़ी न्याणी जो अमल कहजे लाहे तू केडो भी गुनाहगार हो जो लखे करोड़े हरफ कुरान जा तुझे न्याणी तिलावत करे पढ़या हिकड़े हरफ के 10-20 दफा तिलावत कई मुझे सोहणे मदीने जे मीर फरमायो आ अल्लाह ताला हिक हरफ जे एवज 10 नेकियूं दींदो आ हिक हरफ जे एवज 10 गुनाह माफ कंदो आ ऐ मैं मंजूर अहमद तुझी न्याणी त मासूमा इन जो नेकियूं तुझे खाते में इन जा गुनाह भी तुझे खाते में पर तुझे मासूम न्याणी अज कुरान पूरो कयो आ अज तोखे ही फकीर आशिक ताहिरी रही मुबारक न थो दे तुझे घर वारन के मुबारक दी फकीर आशिक न थो दे पर जो अर्श जा फरिश्ता भी तोखे मुबारक दींदा हुंदा त तुझे बच्चन के मुबारक दींदा हुंदा छो त तुझे न्याणी रब जो कुरान पढ़ी पूरो कयो आ मुसलमानो पांजे बच्चन के कुरान जी तालीम लियो पांजे बच्चन के कुरान पढ़ायो जने तवाजा बच्चड़ा कुरान पढ़ंदा मां तवा का तो पूछा रब जो कुरान छा तो चवे वनुनज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन कुरान शिफा कुरान रहमत बचड़ी घर में सबक याद करे अल्लाह जी रहमत ओहो कुरान तुझे बचड़ी पढ़ियो आ जह कुरान सा आले रसूल प्यार कयो आ करबला जे मैदान जे अंदर मैदान करबला जे अंदर आले रसूल सा प्यार करण वारा अज मैदान करबला का जिक्र शुरू पियो कया मैदान करबला जे अंदर दुनिया जी तारीख तो जे आदो आ दुनिया जा मुअर्रिख तो जे आदो बेशक 7 मुहर्रमुल हराम का पानी बंदा 8 का पानी बंदा 9 ते पानी बंदा 10 ते पानी बंदा ओ मुसलमान रुगी 15 कलाकन जो रोजो रखी दकनी टंगुन में रखण वारा गौर कर करबला जे मैदान में फकत आले रसूल न होया पर असहाबे रसूल जा बचड़ा भी मौजूद होया केतरन सहाबिन जा बचड़ा मौजूद हन जेके इमाम आली मकाम सा प्यार करण वारा हन मोहब्बतों करण वारा हन अजीजन मन टिन हन जी उन्या आई बुख चौथे दीह जी बुख चौथी रात आईया मां तो का पूछा तो पूरी दुनिया जे तारीख के आडो रख पूरी दुनिया जे तारीख के आडो रख जदह 10 मुहर्रमुल हराम जी रात आईया करबला जी मैदान जे अंदर सैयद सादात मौजूद हन पाक बचड़ा मौजूद हन औरतों मौजूद हन मर्द मौजूद
आहिन, मौजूद कहीं शहर में ना आहिन, कहीं बाजार में ना आहिन, खीमन में मौजूद हन, लेकिन दुनिया जे हर मुअर्रिख लिखियो जंहिं भी खीमे ॾे कन कयो पियो वञे त रब जे क़ुरान जो आवाज़ अची रहियो हो। दही मुहर्रम जे रात रुगी घटन में घुमण वारा, रुगी दुनिया जे आलो पंहिंजा अजीब तमाशा ॾेखारण वारा, खुदा जो खौफ कर, याद रखी छॾ मुस्लमान, दही मुहर्रमुल हराम जी अज़मत आला है, मकाम आला है, लेकिन दही मुहर्रम जी रात मुंहिंजा दोस्त अजीज मुझे महबूब जे बचड़न जे खीमन में अल्लाह जे कुरान जी तिलावत थी आ। ही उहो रब जो कुरान जेको मंजूर हुसैन जे न्याणीअ खे अल्लाह जे ज़ात नसीब फरमायो आ। जबलन जे मथा कुरान जी तिलावत कर जबल सावा थी वेंदा हन। अल्लाह जे कुरान जी जह जगह ते तिलावत थींदी आ रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आ। एतिरो नुज़ूल थींदो आ जो इंसानन सां गॾु अल्लाह जे फरिश्तन जो नुज़ूल थींदो आ। बाना दुआ घुरंदा हन, फरिश्ता गॾु आमीन चवंदा हन, मुंहिंजो रब हर हिक दुआ खे क़बूल करे छॾींदो आ। सुभान अल्लाह। अजीज दोस्तों, कुरान जूं बरकतूं हुसैनी आहियूं न, गाला गाला यजीदी है हुसैनी गाला, पक्की गाला, हथ मथे करण खबर पवे पक्को हुसैनी आही न। ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। अल्हम्द के अपना तो ईमान भी हुसैनी है। जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है। ये दिल भी हुसैनी है, जान भी हुसैनी है। ओ मुझा दोस्त अजीज, आले रसूल जे खीमन में आवाज कहिड़ो आयो आ? जवाब दे। गाला गाला छा जो आवाज आयो आ? हाय हाय करे रड़ियूं करण वारा, हाय हाय करे दाहूं करण वारा। आले रसूल जो इहो शेवो नाहे। अच तमा तोखे ॿुधायां, मैदान करबला जे अंदर इमाम हसन जो बचड़ो, कंहिंजो बचड़ो? इमाम हसन जो बचड़ो, जंहिंजो नालो इमाम कासिम साईं आ। छा नालो आ? इमाम कासिम साईं आ। जेॾी महिल जी जल अमड़ खां मोकिलाईंदो आ, जी जल अमड़ खां मोकिलाईंदो आ, छाजे लाइ मोकिलाईंदो आ? जो जान जी बाज़ी लॻाइण जे लाइ, जान कुर्बान करण जे लाइ। जेॾी महिल पंहिंजे जी जल अम्मा खां मोकिलाईंदो आ, सुणे इमाम कासिम जी जल अम्मा पंहिंजे बचड़े खे टे नसीहतूं कंदी आ। घणियूं नसीहतूं, टे नसीहतूं इमाम कासिम सुणे के उन जी जल अमड़ कंदी आ। कहिड़ियूं टे नसीहतूं कंदी आ? पहिरी पहिरी नसीहत सुणे इमाम कासिम साईं के अमड़ करे रही आ। ओ मुझा बचड़ा कासिम जी, मुझी अम्मा मैदान में वञी रहियो आ। अज ताज पोशी आल रसूल जी थी रही आ। अज ताज शहादत जो पाइण वञी रहियो आ।
केतरा भी तीर लगनी केतरा भी नेज़ा लगनी अजु मामा तो के नसीहत थी कया है न कजा हाय न कजा दाह न कजा अम्मा छाजे करे अजु ताकीद पई करी मुझे इमाम कासिम घोट जी अमड़ पांजे बचड़े के चवे थी बच्चा दिस दिस साम हो यजीदी टोलान जन के दौलत ते नाजा पांजे हथियारन ते नाजा किथे ई न थे जो तकलीफ अचण जे सूरत में तुझे जुबान मां हाय निकरी वने या है निकरी वने ऐं हुते खिलण शुरू कने त सोणे अली जो खून अज तीरन नेज़र जे करे ताहू करे रहियो आ दाह न कजा दाह न कजा सब्र खां कम वठ जा अल्लाह जो जिक्र कजा बियो रब जो कुरान पढ़ मां पांजे बचड़े के इमाम कासिम साईं के ताकीद करे रहिया ओ मुसलमान आले रसूल सा प्यार जी दावा करे रड़ियूं करण वारा दाहू कूकू करण वारा जरा तारीख मुझे महबूब जे बचड़न जी निहार बी वसियत नसीहत थी कई बच्चा जी मुजी अम्मा केड़िया मां फरमाई दिया ओ मुजा कासिम घोट जी मुजी जीजल अम्मा जे को भी तो खा पूछे त तू केरा तब तारुफ ये कराए जा तमा आका हुसैन जो गुलाम तारुफ कराए जा तमा आका हुसैन जो गुलाम वाह सुना लतीफ दाह करे तो चवे भली जायूं मायरू भली जायूं मायरू सदियों सालिहन महशर जे मैदान में तनीदा जमिल बाकी बिन बेचार त ओ जाई अजाया कया अजीज दोस्तो जी जल अमन पांजे बच्चे के नसीहत करे रहिया टी नसीहत केड़ी थी करे ओ मुझा बचड़ा जी मुझी अम्मा मुम्मा तुझो नालो छा रखियो तुझे बाबे तुझो नालो छा रखियो ओ मुझी अम्मा मुझो नालो रखियो तव्हां कासिम ओ मुझा बचड़ा तोके खबरा त कासिम जी माना छा है हा मुझी अम्मा मुखे खबरा त कासिम जी माना है तकसीम करण वारो तकसीम थियण वारो हा मुझा बचड़ा हाँ मुझा बचड़ा बेशक तकसीम थियण वारो मता सोची त अजो के दिहाड़े खां तुझो बाबो बेखबर होयो बेखबर कोन होयो अजो के दिहाड़े जी तुझे बाबे के भी खबर ही जरा पांजे बाजू में निहार सोने कासिम बाजू में निहारियो हे चाहे बच्चा तुझे बाबे जी अमानता जेका अजो के दी हला मु संभाले रखी हुई अजुमा तुझे बाह में थी विझा छाजेला थी विझी बचड़ा इहा अमानत खणी वञ सिधो पांजे आका हुसैन जे कदमन में वञी अर्ज कर आका मां पहिरी तुझे मां पहिरी सुने अली अकबर घोट खां बे पहिरी मां कुर्बान थियण जे ला तैयार आहियां मुझो दिल पर हुसैन तोखे चवंदो त तू मुझे भा जी निशानिया ये न कर मोटाइण चाहिदो जेडी मल मोटाइण चाहे आका हुसैन तोखे अम्मा पो मां छा कया सुने कासिम घोट के जी जल अम्मा चांदिया अर्ज कजा ओ मुझा आका हुसैन मुखे मोटाइण जे बजा हे अमानत मुजी अम्मा मुखे दिनिया जेका मुजो बाबो हसन पाक मुझे अमर जे हवाले करे वयो ओ मुझा दिल पर अजु पांजे हथड़न सा खोल अजु पांजे हथड़न सा खोल त लिखल चाहे जने सुनो कासिम सुनो इमाम अली मकाम इमाम हुसैन जे आडो इंदो आ इमाम हुसैन जे
आॾो ईंदो आहे इमाम हुसैन छातीअ सां लाहींदो आहे पंहिंजे दिल पर भाउ हसन सुणे जे निशानीअ खे छातीअ सां लाहे करे गलड़न ते चुमियूं ॾींदो आहे प्यार कंदो आहे ओ मुंहिंजे भाउ जी निशानी ओ मुंहिंजे दिल पर हसन जी निशानी मां हुसैन जे जान जा घोड़ा आहिनि तव्हां मोटी वञो पंहिंजे अमड़ वटि वञी वेहो मां हुसैन पंहिंजे बचड़े खे थो मोकिलियां मां थो वञा त सुहिणे कासिम जे अखियुनि में लुड़क लड़ी आया ओ मुंहिंजा आका हुसैन ओ मुंहिंजा आका हुसैन मां कीअं मोटी वञा इशारो तो करे हेॾे निहारियो दिल पर हुसैन पुछंदो आहे बच्चा छाहे चवंदो आका मूंखे ख़बर नाहे त छाहे पर मुंहिंजी जी जल अम्मा हाणे मांखे पारायो आहे मुंहिंजी जी जल अम्मा फरमायो आहे त जे आका हुसैन तोखे मनो करे अर्ज़ कजां मुंहिंजा दिल पर हुसैन हे मुंहिंजे दिल पर बाबा हसन जी निशानी आहे उन ॾसियो हो त जॾहिं मुश्किल घड़ी अचे मुंहिंजे भाउ सुणे हुसैन जे मथां त मुंहिंजे बच्चे खे चइजां त हलियो वञे जे दिल पर मुंहिंजो भाइड़ो मां हसन जी निशानी समझी करे उनखे वापस करणु चाहे त हीअ मुंहिंजो ख़त उनखे ॾेखारे इमाम हुसैन सोणो ख़त खोलींदो आहे ख़त में लिखियल हूंदो आहे ओ मुंहिंजा बचड़ा कासिम अॼु मुंहिंजे नंढड़े भाउ सुणे हुसैन जे मथां जान कुर्बान कंदे त मां तुंहिंजो बाबो हसन भी राज़ी त मुंहिंजो मुस्तफा भी राज़ी थी वेंदो मता तुझे ज़हन में आ ॻाल्हि हुजे मता तुझे ज़हन में इहा ॻाल्हि हुजे त करबला जो मैदान को अचानक मामिलो आहे को हादसा मामिलो आहे न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं वक़्त में इमाम अली मक़ाम सुणे इमाम हसन पाक जो ख़तरो ॾिसंदो आहे राज़ी थींदो आहे मां तोखां थो पुछां अज़ीज़ाने मन तवज्जह कयो इश्क जी इश्क वारन खे ख़बर किसो केड़ो हली रहियो आहे यकीन कयो गालियूं मां थो पियो कयां रुगी अखियूं हियां थो कयां त महसूस थो थिए त मां करबला में थो पियो घुमां मुसलमान तू भी जॾहिं ॿुधी अक़ीदत मोहब्बत मर्द या औरत तसव्वुर इहो कर त असां उहो मंज़र अखियुनि सां ॾिसी रहिया याद रखी छॾ अजर मिलंदो आहे लेकिन निस्बत सां मिलंदो आहे अजर मिलंदो आहे निस्बत सां मिलंदो आहे नमाज़ त सब को पढ़ंदो आहे मां भी पढ़ंदो आहियां तव्हां भी पढ़ंदा हो लेकिन आम माण्हू जे नमाज में ऐं हिक नेक माण्हू जे नमाज में फर्क कहिड़ो आहे इहो फर्क आहे जॾहिं मूं जहिड़ो गुनहगार नमाज पढ़ंदो आहे त दिमाग़ में दुनिया जा ख़्याल ईंदा आहिनि पर जॾहिं नेकोकार नमाज पढ़ंदो आहे उन जा पेर मुसल्ले ते हूंदा आहिनि दिल उन जी मालिक जे दरबार में हाज़िर हे सॼो निस्बत जो ताल्लुक आहे उन जी नमाज कामिल छो आहे इन जे करे कामिल आहे जो हुन जो जिस्म हिते आहे दिल रब्बुल आलमीन जे दरबार में आहे अज़ीज़ दोस्तो जॾहिं भी को ज़िक्र हले त कननि सां ज़िक्र ॿुधो दिल उन जगह ते पहुचायो ॾिसो त क़ल्ब खुले थो या नथो खुले अज़ीज़ दोस्तो अर्ज़ पे कयूं इमाम अली मक़ाम जे बचड़े इमाम कासिम साईं जो जॾहिं इमाम कासिम साईं खे मुंहिंजे इमाम हुसैन पाक इजाज़त ॾिनी आहे मैदान में आयो आहे काॾे आयो आहे चो मैदान में आयो आहे जीअं मैदान में लथो आहे त साम्हूं उर्ज़ुक नाले वॾो पहलवान जेको यज़ीदी लश्कर जो वॾो मुंहिंजा दोस्त मशहूर पहलवान सभई था चवनि ओ उर्ज़ुक अलीअ जो खून मैदान में आयो आहे अलीअ जो खून मैदान में आयो आहे तू इन जो मुकाबलो करे सघीं थो त नाज़ अल्लाह छा आहे ख़बर अल्लाह ताला रहम फरमाए नाज़मा पंहिंजे ताक़त जे मथां नाज़ कंदे हो उर्ज़ुक ज़ालिम निहारे चवंदो आहे इन छोकरे जे मुक़ाबले में मां हेॾो वॾो दलेर शहज़ वञा मां हेॾो वॾो शींह वञा मुंहिंजो हिकिड़ो पुट इन जे लाइ काफ़ी आहे हिकिड़े पुट खे इशारो ॾींदो आहे जंहिं वक़्त में उन जो पुट मैदान में ईंदो आहे इमाम कासिम सोणो यूं करे ख़त्म ॿियो आयो टियों
आयो जने चारई पुत्र उर्ज़ुक जा ख़त्म थी विया कावड़ में निकरंदो आ जेडी मल ताह करे इंदो आ त इमाम कासिम सोणो उर्ज़ुक दे कोन निहारींदो आ हिकड़ी निगाह अर्श दे खणंदो आ कादे खणंदो आ जवाब दे हिकड़ी निगाह अर्श दे खणंदो आ बी निगाह इमाम हुसैन पाक जे चेहरे दे खणंदो आ टी निगाह पांजे जीजल अमर जे कीमे दे खणंदो आ चौथी निगाह मदीने तैयबा दे करे वो पंजी निगाह ते उर्ज़ुक दे निहारींदो आ उर्ज़ुक हकल दींदो आ चौदा ओ छोकरा हमलो कर इमाम कासिम सोणो फरमाइंदो आ असां आले रसूल हूं असां अगराई करण वारा ना हो हलिया मां तोखे दावत थो दिया मता तोखे हसरत रहजी वने ओ मुसलमानो ईमान आडो रखी करे जरा गौर त कयो हिकड़ो रमजान जो रोजो रखंदो है त शाम जो हलण जे ला टंगू ई हलंदी थे जनो सरकारी बस ठारू शाह वनी रही आ अजीज दोस्तो हेडे निहार टन दीहन जा उन्या आई भुखिया दुनिया जी परवाह ना है खादे पीते जी परवाह ना है अज तोखे ओ गोठ ममदिया को हकड़े जे रहण वारा अज तोखे कुरान करीम मा साबित करे दींदो मैं कहो सब कुछ छो थियो आ चो अल्लाह जी घुर हुई लेकिन गाल मुके मुकम्मल करन दे जे वक्त में इमाम अली मकाम इमाम हसन सोने जे बचड़े इमाम कासिम सोने उर्ज़ुक के चयो हलिया तोखे इजाजत वार करण तुजो कमा ढाल बनजण हुसैन हसन जे बचड़े जो कमा आले रसूल जो कमा ओ उर्ज़ुक पहलवान मुजा दोस्त अजीज नाज़म तलवार कढी चवे तो तू छोकरो मुजी तलवार जियादो निहारे चवे तो तू नजर में त छोकरो आ तुजी निगाह त मुझे मथुआ पर मुजी निगाह उन जात जे मथुआ चवे तो कहड़ी जात चवे तो जंहिंजे करे जान कुर्बान करे रहियो जंहिंजे दीन बचाण जे ला अज असां मैदान करबला में मौजूद हूं अजीजा ने मन गाल के हलाए वठा उर्ज़ुक देर कान कया हिकड़ो वार न बियो वार न 14 बार उर्ज़ुक कया गाला घणा गाला गाला घणा 14 बार उर्ज़ुक कंदो वयो इमाम कासिम सुनो 14 बारन खे रोकींदो वयो जेडी मन 14 बार करे बस गए उर्ज़ुक दे निहारे मुझे दिल पर इमाम हसन पाक जे खून इमाम हसन सोने जे निशानियां इमाम हसन सोने जे लखते जिगर इमाम कासिम साईं उर्ज़ुक दे निहारे चयो हाने 14 बार तो कया अली जे बचड़े उन 14 बारन के रोके दिखारियो हानी शेरे खुदा जो खून बतूल सन जो खून हिकड़ो वार तो करे अज जवान हई तो इन वार खौ बची देखा इमाम कासिम सुने जी जोन जे मथा वार कयो हिकड़े वार सा नरगी उर्ज़ुक टुकड़ा थियो उन जो घोड़ो अधो अध थी करे हिकड़े पासे ही अध वयो हलियो हिकड़े पासे ही हलियो वयो अजीजा ने मन जेडी मल उर्ज़ुक के मारे उन वक्त में नरगी उन जा पुत्र ऐ उर्ज़ुक बल्कि 19 बड़ा बड़ा पहलवान इमाम कासिम जन्म रसीद करे घोड़े के हणी वापस मोटंदो आ इमाम हुसैन सोने जो दीदार करण आए हाय सुभान अल्लाह ओ मुजा दोस्त अजीज जरा गौर कर खुदा जो कसम मोटी इमाम हुसैन साईं जे चेहरे दे निहारे हथड़ा चुमी चोंदो आका हुसैन अज जे कदे इजाजत दी पानी जाना जो कतरा हिकड़ा होजन तही 10,000 यजीदी हे तुजो भाई ठो जिते जहन्नम रसीद करे देखारे हां त हुसैन सोनो जवाब केड़ो थो दे इमाम हुसैन जवाब केड़ो थो दे इमाम हुसैन फरमाए तो ओ बच्चा कासिम असा यजीद के मारण को आया हूं असा तैयार के राजी करन आया हूं असा तैयार के राजी करन आया हूं जदे इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पाक जुबान मा यह जुमला निकता तो मुजा बचड़ा असा के मारण आया हूं असा यार के
राज़ी करण आया हो। ये जीअं शेर कचगोड़ करे निकरंदो आ, ये तलवार मियान मां वरी कढी सोने इमाम हसन जो बचड़ो मैदान में ईंदो आ। हेॾा यज़ीदन खे टाइम मिली वियो, सलाह करे वरतो, हिक ॿिए खे चयो सब मरी वेंदो, अलीअ जे खून जो मुकाबलो करे न सघंदो। चइनी तरफ़न खां वार करण खां सवाइ खून कंहिंजे वठण जो नाहे। चइनी तरफ़न खां वार थी विया, जॾहिं चइनी तरफ़न खां वार थी विया त अम्मड़ जेका नसीहत कई हुई बच्चा कासिम तुंहिंजो नालो रखियो ई कासिम थो, तक़सीम थी पोइ ज़मीन ते अचिजां। त मुअर्रिख़ लिखण वारे लिखियो त इमाम कासिम साईं पंहिंजे घोड़े ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिस्सा हिस्सा थींदे ज़मीन ते आयो आ। अज़ीज़ाने मन छो त अम्मड़ जो वाइदो जेको करे आयो उहो अम्मड़ के सच्चो करे ॾेखारी त मुंहिंजी अम्मा जेकॾहिं इन नियत सां तो नालो रखियो आ त अमली तस्वीर अॼु तुंहिंजो बचड़ो मैदान करबला में बणजी ॾेखारे। क़ुरान करीम जी आयत पढ़ा छो त हिते घणियूं कंपनियूं मौजूद हन, काफ़ी कंपनियूं मौजूद हन। मां सभिनी कंपनियुनि खे अर्ज़ थो कयां त ख़ुदा जे वास्ते अॼु कंपनीअ जो लेबल लाहे करे हिन सजण साईं जे फ़कीर जी ॻाल्हि ॿुधो। मां रब जो क़ुरान थो पढ़ां, तर्जुमो ज़ुबानी थो कयां, उन क़ुरान करीम जो तर्जुमो ॿुधण खां पोइ तोखे पंहिंजे परवरदिगार जो कसम हिते मौजूद आहीं, आवाज़ तुंहिंजे कन ते पहुची रहियो आहे। मर्द आहीं या औरत आहीं, पंहिंजे मुंहं सां थधाईअ सां वेही सोचे पोइ ॿुधाए जा त करबला में इमाम हुसैन पंहिंजे मर्ज़ीअ सां आयो आ या अल्लाह जे रज़ा सां आयो आ। इजाज़त ॾियो त मां क़ुरान पढ़ां, इजाज़त दे त मां क़ुरान पढ़ां, अल्लाह जो सुहिणो क़ुरान पढ़ां। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जो जेको क़ुरान आ, अल्लाह जो जेको क़ुरान आ हो ला रैब फीह आ, शक जी गुंजाइश आहे कान का। थकल भी ॾाढो हां, रात प्रोग्राम हाला में, अॼु ॾींहं प्रोग्राम चक नंबर 3 में, थक जी शाम 5 बजे घर पहुतो हां, कलाक निंड करे हेॾे वाइदो पूरो करण जे लाइ हां। लेकिन आशिकन जी जमायत ॾिसी करे इन इश्क वारी जमात जे आॾो दिल चवे थी त महबूब रब्बुल आलमीन जो पाक क़ुरान पढ़ा। ॿुध त रब जो क़ुरान छा थो चवे, ऐं मां क़ुरान पढ़ंदो वञा तूं ईमान ताज़ो कंदो वञ ऐं क़ुरान जे हक़ीक़त खे समझंदो वञ। अॼु दावत फ़िक्र तोखे सजण साईं जो ग़ुलाम ॾेई रहियो आहे। अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, ऐ ईमान वारो, इन तंसुरुल्लाह जेको गाला ने कन खा वठो, मेहरबानी कयो। तवज्जो कयो दोस्तों, अल्लाह जो सुहिणो क़ुरान पियो पढ़ा। अल्लाह क़ुरान करीम में ऐलान फरमाए के खिताब कयो चो ईमान वारन खे। गाला के खिताब आ। मां पहिरीं अर्ज कयो आ त कहिड़ी भी कंपनी आ उहा कंपनी जो लेबल आहे हकीकत के साम्हूं रखी रब जो क़ुरान ॿुध। सूरत तोखे मां ॿुधाईंदुसि, आयत तोखे मां ॿुधाईंदुसि, नंबर तोखे मां ॿुधाईंदुसि, तर्जुमो वञी क़ुरान करीम जो ॾिसजां, पोइ थधाईअ सां वेही फ़ैसिलो कजां। फ़ैसिलो करे पोइ फ़ैसिलो ॿुधाइजां त यज़ीद हक़ ते आ या इमाम हुसैन हक़ ते आ। अज़ीज़ाने मन अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारा, इन तंसुरुल्लाह, जे कदहीं इन अल्लाह जे दीन जी मदद कंदो,
छा तो रब फरमाए लफ्ज़ी तर्जुमो लफ्ज़ी तर्जुमो इन तंसुरुल्लाह सूरत जो नालो बुधो सूरत जो नालो भी अंदर ठारे सूरत जो नालो सूरे मुहम्मद सूरत जो नालो केड़ो सूरत जो नालो सूरे मुहम्मद रुगी पहिरो पूरो थियण दे कुरान खोल वनी सूरे मुहम्मद के खोल 26 सिपारे के खोल ओ मुजा मुसलमान भा ओ मोहम्मद याकूब हकड़े मुझे गोठ में फकीर मंजूर जे दावत दे जामे मस्जिद में अचण वारा जरा गौर और फिक्र कर मुजा दोस्त अजीज रब तो चवे ये कोन चेबो त रब मदद घुरी रहियो मदद उहो घुरंदो आ जेको कमजोर हुंदो आ मुजो अल्लाह खालिक मुजो अल्लाह मालिक मुजो अल्लाह बादशाहन जो बादशाह हुआ मदद जो लफ्ज़ लेकिन अल्लाह जी जात दरमियान में इन करे कीअं तर्जुमो कबो तंसुरुल्लाह अल्लाह फरमाए रहियो आ छा तर्जुमो कबो गाला अल्लाह फरमाए रहियो अल्लाह हुक्म दई रहियो घुरण जो लफ्ज़ इस्तेमाल न कबो अल्लाह फरमाए रहियो इन तंसुरुल्लाह जे कदे तहां मां अल्लाह जे दीन जी मदद कंदो एकड़े मिनट जेला तो खां बिहारिया तो रब पाण कुरान में फरमाए रहियो दीन मुंहिंजो लेकिन मदद जो रब तोखे चई रहियो जवाब दे हर जगह ते नारो हणी चवंदो ता खुदा का सवा बेची मदद वठण शिरक रब जे कुरान जी आयत नस पढ़ी रहियो रब फरमाए रहियो इन तंसुरुल्लाह जे कदे तहां मुझे दीन जी मदद कंदो मौला छा दे यंसुरुकुम मा अल्लाह तहां जी मदद कंदुस अर्ज करे सगी तो मौला असांजी जो मदद करी तो तो पांजे दीन जी मदद चोरी न तो करे सके छा बुद्ध मुझे खुदा जी ताकत केर थी यजीद खुदा जी ताकत बुद्ध निमरूद बुद्धो थव निमरूद उन खुदाई जी दावा कई अल्लाह जी जात पांजे ताकत जो मुजाहिरो फरमायो कह तलवार जे हथौन नेज़े जे हथौन तीर जे हथौन मुझे अल्लाह मंडे मच्छर खे हुक्म दिनो छाके हुक्म दिनो जेजो पर भी हिकड़ो आ टंग भी हिकड़ी आ मुझे अल्लाह हुक्म दिनो देर न कर हे पलीत खुदाई जी दावा करे रहियो देर न कर इने जे नकमा घिड़ी वनी हिते वे जेडी मल नकमा घिड़ी हिते पोतो ओ नमरूद जेको खुदाई जी दावा करण वारो हकीम आया कुछ न थियो तबीब आया कुछ न थियो हीला हलायो कुछ न थियो इन करे न थियो जो चाहे कोन पियो याद रखी छल जा कायनात जे अंदर ओ कुछ थींदो आ जो जेको मुजो करीम रब चाहींदो आ उन जी चाहत सा सब कुछ थींदो आ मुझे खुदा न चाह्यो हकीम लाचार तबीब लाचार हो मच्छर जदे अल्लाह जे हुक्म सा थोड़ो चकरो दे पठी ताहू करे रड़ियो करे गाल खुटाया मुके मौजू पंजो खेणो आ अल्लाह ताला उन जो नतीजो दुनिया के छा देखारियो ओ दुनिया वारो उन तंग थी करे पुराना पादर प्या पुरानो पादर खणी पांजे बूथ में हण शुरू कई जेडी मल पांजे हथ पुरानो पादर बूथ में है रब जो हुक्म थियो उन मंडे मच्छर के हाणे खामोश थी देन के खबर पवे जेको मां अल्लाह जी जात सा दुश्मनी कंदो आ उन जो अंजाम रब चवे थो मां कीअं करे छडींदो आ पंहिंजो बूथ पंहिंजो पादर
पंहिंजो बूथ पंहिंजो पादर पंहिंजा पादर खणी करे बूथ खे जो हई मथे खे हई मच्छर सुकून में मच्छर पादर जे करे सुकून में कोन आयो कंहिंजे करे चो रब जे हुकुम सां सुकून में आयो मुंहिंजा दोस्त इलाज पइजी वियो जेको बि माण्हू मिलण लाइ अचे माण्हू खे साम्हूं ॾिसे हेॾे मच्छर खे रब जो हुकुम थी वञे मच्छर भूं शुरू करे रड़ियूं करे पादर पुराणा टकराए छॾे वारो कर परे पादर खणिया जे बूथ में हणो रब जे कुदरत जा फैसला निहार जेको खुदाई जी दावा करण वारो आ पाण चवे पादर खणी मुझे बूथ में हणो जो अल्लाह त एडो ताकतवर आ तो एडो ताकतवर रब कीअं पियो हुकुम करे सो बि कंहिंखे चो ईमान वारन खे ओ ईमान वारो मुझे दीन जी जे कॾहिं मदद कंदो मां रब तव्हां जी मदद कंदुसि भला अच कुरान जे मथा ओ मुझा मौला मदद कंदे कीअं कंदे अल्लाह फरमायो वयुसब्बित अक़दामकुम मां अल्लाह हुननि जी मदद कंदुसि जेके मुझे दीन जी मदद कंदा मौला कीअं तू मदद कंदे रब तो फरमाए मां ई मदद कंदुसि जो उन्हनि जे कदमनि खे साबित करे छॾींदुसि दुनिया जी काई ताकत दुनिया जी कहिड़ी कुवत उन्हनि जे कदमनि खे लोॾे न सघंदी जॾहिं दुनिया जी ताकत कंहिंजे हक़ जे कदमनि खे न लोॾे त पक समझी छॾिजो